नसीराबाद में शहरी वापारनि पारां असिस्टेंट कमिश्नर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरनि जावेद गनवास मनसूर सुमरे ऐं ॿियनि जे अॻवानी में एहतजाज करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया अॾो ॿुधाईंदे अॻवाननि चयो त असिस्टेंट कमिश्नर समाजी अॻवानी आसिफ काठियो खे गिरफ़्तार कराए नाजाइज़ी कई आहे। हुननि चयो त बिशारत मावटो अवाम जा मसइला हल करण बजाए समाजी अॻवाननि पुठियां पइजी वियो आहे। संदन चवणु हो त कामूर जे कोताहियुनि जे करे शहर मसइलनि जो गढ़ बणिजी वियो आहे। अॻवाननि चयो त अवाम जे लाइ आज़ार बणियल असिस्टेंट कमिश्नर ख़िलाफ़ एक्शन खंयो वञे। एहतजाज कंदड़ शहरनि चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं बिशारत मावटो ख़िलाफ़ कार्रवाई अमल में न आंदी वई त एहतजाज खे वसी कयो वेंदो। उन मौक़े ते मीडिया ॿुधाईंदे अॻवाननि चयो त असिस्टेंट कमिश्नर समाजी अॻवानी आसिफ ज़ाद खे गिरफ़्तार कराए नाजाइज़ी कई आहे। उन्हनि चयो त बिशारत मावटो अवाम जा मसइला हल करण बजाए समाजी अॻवाननि पुठियां पइजी वियो आहे। सदन चढ़ो त कामूर जी कोताहियुनि जे करे शहर मसइलनि जो गढ़ बणिजी वियो आहे। अॻवाननि चयो त अवाम जे लाइ आज़ार बणियल असिस्टेंट कमिश्नर ख़िलाफ़ एक्शन खंयो वञे। एहतजाज कंदड़ शहरनि चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं बिशारत मावटो ख़िलाफ़ कार्रवाई अमल में न आंदी वई त एहतजाज खे वसी कयो वेंदो।